त इब्तिदाई तौर ते तव्हां छा चवंदो जेके क़ातिल आहिनि उहा हीउ जेको क़त्लु आहे उहो को ज़ाती दुश्मनी आहे, कोश बिरादरी जी दुश्मनी आहे, या जेके एफआईआर में नॉमिनेट कया विया आहिनि उन्हनि जो छा रोल आहे हिन में? ॾिसो जेको फौरी तौर ते जेके नाला मिलिया आहिनि उहे कोई 8 नाला हिन ताईं क्लियर थिया आहिनि जेके कोस्ट जेका कम्यूनिटी आहे उन्हनि सां मुंहिंजो तालुक आहे ऐं उन्हनि जो बिल्कुलु आलमगीर ख़ान कोच सां को पुराणो को तकरार न हुयो, का पुराणी का दुश्मनी न हुई, बल्कि आलम ख़ान कोच जे ख़िलाफ़ उन्हनि खे शक हुयो त हुन शायदि पुलिस ऑपरेशन में पुलिस जी मदद कई आहे ऐं उन में जेके धाड़ियल आहिनि उहे मारिया विया आहिनि। इन बुनियाद ते जेका हिन ताईं जेका इंफॉर्मेशन मिले थी त इन बुनियाद ते ई त हुन पुलिस जे लाइ ऐं अमन जे लाइ छो जाखोड़ कई, छो इदारा पुलिस डिपार्टमेंट सां, उहा सिंध पुलिस हुजे या पंजाब पुलिस हुजे, उन्हनि सां हुन छो एॾो किरदार अदा कयो। इन ई रंजिश बेसिकली आलमगीर ख़ान कोच खे इन्हनि ॾोहारनि में टारगेट कयो ऐं उनखे शहीद कयो। अच्छा, एफआईआर में जेके नॉमिनेट कया पिया वञनि, तव्हां आलमगीर ख़ान सां मिलंदा रहिया आहियो, त छा इहे आलमगीर सां गॾु बि हूंदा हुया? ही क़ातिल पाण सां गॾाए घुमंदो हुयो? जी, वॾी हैरत जी ॻाल्हि इहा आहे त इन में जेको मेन किरदारु आहे जंहिंजो नालो आहे गंबू कोश। गंबू कोश जेको आहे उहो कल्ह बि इन ई उताक में जिते आलमगीर ख़ान रहियल हुयो उन सां गॾु हुयो ऐं राति जो 10:30 बजे गंबू कोश जेको आहे उहो आलमगीर ख़ान जी ही गाॾीअ ते हुनजो ड्राइवर हुनखे वञी छॾे आयो आहे। ईअं जेकॾहिं मां तव्हांखे ॿियो ॿुधायां त इन में जेके बक़ाया मुलज़िम जेके हिन वक़्त ताईं असांजे साम्हूं आहिनि, जंहिंमें शमलू कोश आहे, माशूक कोश आहे, सुल्तान आहे, अली हसन कोश, अलावरायो कोश आहे, कुझु ॿिया बि नाला आहिनि जेके हिन वक़्त ताईं असांखे मिलिया आहिनि, जिन जे अगेंस्ट जेका आहे उहा एफआईआर बि हिन वक़्तु दर्ज थी चुकी आहे थाणा अहमदपुर लम्हा में। त ॾिसो ही उहे माण्हू जिन जे ज़ाती जेके पंहिंजा मसइला या पुलिस जा मसइला हुया हुन में आलमगीर ख़ान कोश हिन जी ॾाढी सपोर्ट कई। ऐं कल्ह बि इहे ई माण्हू जेको आहे मेन उहो आलमगीर सां गॾु हुयो ऐं राति जो 10:30 बजे ताईं इन इलाक़े ते इहो वाक़ियो पेश आयो आहे, उन सां उहो गॾु हुयो। ऐं जॾहिं हुन ॾिठो आहे इहो त आलमगीर ख़ान कोच जेको आहे फलाणे कमरे में वञी सुम्हियो आहे ऐं उनजो जेको गनमैन आहे उहो फलाणे जॻह ते वञी सुम्हियो आहे, त उन खां बाद में हिननि प्लानिंग करे 8-9 माण्हू जेके आहिनि उहे वापसि अचनि था ऐं फौरी तौर ते उन्हनि जेका लोकेशन, जेका आइडेंटिफाइड लोकेशन हुई, जेका हुननि ख़बर हुई, ऐं फौरी तौर ते उते वञी काह करे ऐं उन्हनि वञी हमलो कयो, जंहिंजे नतीजे में आलमगीर ख़ान शहीद थी वियो ऐं ॿ जेके आलमगीर जा माइट हुया जेके हिन सां गॾु हुया उहे शहीद थी विया ऐं हुननि खे रिस्पॉन्ड करण जो मौक़ो न मिलियो, छो त क़ातिल जेको हुयो हुननि जे सिसनि में वेठो हुयो, क़ातिल जेको हुयो उहो उन्हनि सां गॾु ई वेठल हुयो, जंहिंजे नतीजे में हिकिड़ो धोखो थी वियो हुन सां ऐं उन धोखे जे नतीजे में आलमगीर ख़ान कोश जेको हिकिड़ो तमामु वॾो किरदारु हुयो अमुन जवाने खां कश्मीर खां वठी करे घोटकी ताईं सिंध हुजे या पंजाब हुजे, ऐं अनफॉर्चुनेटली इन धोखे में आलमगीर ख़ान कोच खे क़तल कयो वियो। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी इरफान साहब, वॾी महिरबानी सर, थैंक यू।